कखड़न मुझे कखड़न ते बरी बरी बसन वारी समझ में अचे तो सुभाणे सदा चढ़ बुझे लफ्ज़ बुझो तो मुझे महबूब जी तशरीफ पर पतली मुझे महबूब जी तशरीफ पर पतली मसुन्यारा तो सफा सचन वारी सुन्यारा तो सपा सुन्यारा तो सपा सजन वारिया कखड़न ते बरी बरी बसन वारिया मुझे कखड़न ते बरी बरी बसन वारिया मुझे कखड़न ते बरी बरी बसन वारिया तू गरीब तो करी के ले खफा फल को पुछण वारिया कखड़न ते बरी बरी बसन वारिया मुझे कखड़न ते बरी बरी बसन वारिया मुझे कखड़न ते बरी बरी बसन वारिया जो इंतजार हो जो इंतजार हो चढ़वारिया मुझे कखड़न ते बरी बरी बसन वारिया मुझे कखड़न ते बरी बरी बसन वारिया मुझे कखड़न ते बरी बरी बसन वारिया पीर जे पीर सुन दस्तगीर निशान से आंख शान का पेश करे मगर बाद में हुजूर किताब में हुजूर के फरमाइंदा लेकिन तो नारो बुधायो पीर दस्तगीर जे बैत मदे यो नारो त सका रोट वारो न बुधो ई घट में नारो बुधो वो जो फारसी बात बुधो है ना गजरा वाई परा ओते भी दोस्त दिसन पे आयो और ओस्ते वणन गुरजे हथ मदे कर जो खे माशाअल्लाह अच्छा मिली करे पेश करनासी आशिक लिखे सो हां अजबो की बेच चक्कर में दस्तगीर जे आयु नजर करे दस्तगीर जे आयु नजर करे दस्तगीर जे आयु नजर करे दस्तगीर से दीदार करायो मुझे बगदाद वाले साईं जे गुलाम बैठा सिर्फ वो हथ मथे पे बस हाने मिली करे हा हा हक जी सदा दस्तगीर जे आयो नजर में के दस्तगीर नजर में हाथ मथे करे दस्तगीर जे आयो नजर में 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 मुझे गौसी आज़म हिकवा यकी तुम मुंडियते टिकवा मुझे गौसी आज़म हिकवा यकी तुम मुंडियते टिकवा पायो फेज हले घर घर में दस्तगीर जे आयो नजर में दस्तगीर जे आयो नजर में दस्तगीर जे आयो दस्तगीर जे आयो नजर
लफ्ज़ ॿुधी करे नारे ॿुधाइण ते पाण मजबूर थी वेंदो लफ्ज़ ॿुधिजो साईं आशिक वली शब चौथ से मिलियो फेस में वैद सचो थस ॿुधाईंदो हलां मुंहिंजा मुर्शिद करीम मुंहिंजा मदीने पाक जन्नतुल बकिया में सही जिंदगी मदीनो कंदा रहिया त महबूब मदीना से करम थियो हाणे ॿुधिजो लफ़्ज़ ॿुधी करे आखिरी ख़त्म जे सुभाणे सदा अचे साईं आशिक वली शब चौथ से मिलियो फेस में वैद सचो महबूब जिया पाकुर बचिया भागुल बे गलबो बचिया भागुल बे गलबो बचिया भागुल बे दस्तगीर से आयु नजर दस्तगीर से आयु नजर वो चौंदा दस्तगीर जे गुलाम सां गॾु फिटा जाना ॿुधिजो या त मुड़िस माण्हू थी वे या त चोन जे पाड़े थी जे या त चोन जे पाड़े थी जे अल्हम्दुलिल्लाह असां आहियूं कंधार जे भर में असां आहियूं कंधार जे भर में असां आहियूं कंधार जे भर में दस्तगीर जे आयु नज़र में दस्तगीर जे आयु नज़र में दस्तगीर जे आयु हा मुल्लो थी बीठो जंहिं सोने दस्तगीर वो शान बयान कयो अथव पोइ मूं शाइर खे करीम बख़्श मशहूरी खे फ़ोन कई मुंहिंजी हाणे एतिराज़ थियनि था पोइ आशिक़ लिखे पियो त मुंहिंजी एड्रेस ॾेई छॾिजांइ शहर में करीम बख्श लिखियो ही हकमा भली पुछण अचो जिते शकवा वेठो आया पुछे शहर में दस्तगीर जे आयु दस्तगीर जे आयु नज़र में दस्तगीर जे आयु दस्तगीर जे आयु नज़र में मुझे मुर्शिद कामिल प्यारा अज वसते सो हुए वारा 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 वसते सो हुए वारा अज वसते सो हुए वारा हाजी गुलाम नबी मैसर मेड़ खां निकितो दरगाह जा देस वञे पियो विच में हिकिड़ो शहर अची वियो शहर जो नालो आहे कोट बंगलो उन खां बाद में दरगाह शरीफ देस ईंदी आहे पुछा के दाई कहिड़ो शहर आहे जैसे कोट बंगलो उते कलम खणी लिखियईं बरसात चवे थी बरसात संगी पगले कोट जे भरसा भरे गए बस धारा उते भरे गए बस धारा बस धारा अज बस देसो हो अज बस देसो हो बारा अज बस देसो हो बारा मुर्शिद कामिल प्यारा अज बस देसो हुआ बारा चो सुभान अल्लाह नारो ॿुधायो भेज दस्तगीर तही जमात या
जिंदाबाद एड़ी जमायत बुधाया हिन जमायत जो किलो बगदाद वाद 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 नवाब शाह थद आहे एतरी थद काने माशाल्लाह ॾिसो टेंटन जो इंतजाम थियल आहे हाणे वरी दोबारा पेश कयां थो मूंखे मज़ो न आयो दोबारा पेश कयां थो ॿी लाइन ख़तम थिए हिकु नारो ॿुधाइजो फेर जसे गिरजो ही जमायत यार जिंदाबाद हिन जमायत जो किलो बगदाद बगदाद हिन जमायत जो किलो बगदाद वल्ला वल्ला हिन जमायत जो किलो बगदाद वल्ला वल्ला हिन जमायत जो किलो बगदाद हिन जमायत जो किलो बगदाद भला इंसान भले भरपूर कादरी तहरी कादरी तहरी कादरी आखिरी मिसरो पकड़ तो मन तू पिराने पीर जी तू बन जी बने कड़ी जंजीर जी तू बन जी कड़ी जंजीर जी अरे बुधो मुस्तफा मरण के मंजूर है मुस्तफा जे इश्क में के मौत मंजूर है जेके मौत मंजूर है जे हाथ भी भई मथे हुजन छा चंदासी मुस्तफा थी मरण मंजूर वा 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 लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक हाथ मत ये ना लगाओ हाथ मत छुबे हाने बड़ी दोबारा लब्बैक या रसूल अल्लाह एक दफा मां चलो तो वो ताम मुसा में करे पढ़ाए दो सुनानी केतरा आशिक जागो ब्या लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह सुनो मिर्जा ईशा करता हूँ मैं ये ऐलान खत्म नबूवत पर कुर्बान मेरा दिल और मेरी जान ताज तारे खाने नबूवत जिंदाबाद खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताज तारे खाने नबूवत जिंदाबाद ताज तारे खाने नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ॾाढा सुभान अल्लाह तव्हां असांजे क़ाबिल लजपाल मुर्शिद पीर तरीक़त रहबर शरीयत आले नबी औलाद अली फ़ख्र सादात अलहाज पीर सैयद मोहम्मद सखी सरदार अली शाह दिलानी कादरी दामदो बरकातुम आलिया जा खिताब थी रहा अल्हम्दुलिल्लाह साईं जो खिताब ॿुधंदासीं तव्हां असांजी दिलड़ी ठरी बंदी मदीने वाग वरी बंदी मुर्शिद करीम लजपाल जो खिताब हली रहियो आहे का बि ज़बान ख़ामोश न हुजे अवल खां वठी के आख़िर तक हुन इस्तक़बाल जे नारे जो अहिड़ो जवाब ॾियो जो इंशाअल्लाह महबूब भी तमाम सां राज़ी थी पवे त दस्तगीर भी राज़ी थे मुर्शिद आशिक अली शाह जन्नतुल बकिया में राज़ी थे का भी ज़बान ख़ामोश न हुए दिल वारी ज़ोर सां इश्क वारी लाड़ करे नारे ते नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी हथ मत करे नारे भाई हथ मत
आमीन तस्दीर सवाली हर को पांचे मकसद है आमीन दे सवालीन खाली बचा सनवी आमीन नानी रसूल जिस पर आमीन दुनिया मुश्किल कायनात दे पार आमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरूरी विषय ला इलाहा इल्लल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीमुल अमीन या हुज्जे पिर वड या हुजे पिर जी पचार इन्हें बिनी गालन का धार शलकादर न करे कंखे निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों करोड़ों की तकदीर देखी। मुझे महूजा परवानो सभी सिंह अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सबका जिक्र बुलंद आवाज़ जिक्र तो ला इलाहा जिक्र खबात मुझे आका जी दरबार में दुरूद व सलाम जो नजरानो दिल जी गहराई सा इन अकीदे सा गुंबद खदरा मा तो असा के महबूब दिसे तो सुञाणे तो असा जो दुरूद व सलाम बुधी करे जवाब अता फरमाए तो गज जिक्र बुलंद हो सा सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। मुझे महबूजा परवानो अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में इरशाद फरमायो अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम व ला हुम यहज़नून। अला खबरदार इन्न बेशक औलिया अल्लाह जगे अल्लाह जा वलियन ला खौफुन अलैहिम व ला हुम यहज़नून न उनन के कोई खौफ न कोई गम। मुझ महूजा परवानो अल्लाह तबारक व तआला फरमायो जेको बानो मिठड़ी निंड फिटाए करे मूं रब जे आॾो सिर सजदे में रखंदो आ मां रब पाक उन जे तरफ़ मुतवजह थींदो आ जॾहिं उहो बानो मूंखे रब खे राज़ी कंदो आ मां रब उन सां राज़ी थी पवंदो आ मां रब जॾहिं उन सां राज़ी थींदो आ त मां रब उन खे पंहिंजो दोस्त बणाए छॾींदो। हदीस कुदसी में अचे तो अल्लाह तबारक व तआला फरमायो जेको बानो मूंखे राज़ी कंदो आ मां उन खे दोस्त कन रखंदो आहियां। रब पाक हदीस कुदसी में अचे तो रब पाक फरमायो तो जॾहिं मां जंहिं बाने खे दोस्त रखंदो आ मां रब उन जूं अखियूं बणिजी वेंदो आ जंहिंसां ॾिसंदो आ जंहिंसां खुलंदो जंहिंसां तदई त पीरल जे पीर दस्तगीर फरमायो ओ मुंहिंजा मुरीद हीअ कायनात मुंहिंजे आॾो ईअं जीअं त्रीअ ते सिरहं जो दाणो ओ मुंहिंजा मुरीद रब पाक मूंखे पावर अता कयो आहे मां ईअं ॾिसंदो आहे जीअं कायनात में त्रीअ ते सिरहं जो दाणो पूरी कायनात मुंहिंजे आॾो ईअं ओ मुंहिंजा मुरीद जॾहिं तूं थाबड़जी पवंदो आहे तोखे टेक बि मां अब्दुल कादिर जीलानी ॾींदो। रब पाक तॾहिं फरमायो त
जे बाने खजामा राज़ी थी पवंदो आने जो अखियों बणजी वेंदो आ कन बणजी वेंदो आ हथ बणजी वेंदो आ सुने दस्तगीर फरमायो मुरीद राड़ करे सद कर ढक न ॼा त अब्दुल कादिर लाया ये ना मथे खणी करे भेज दस्तगीर सुने दस्तगीर फरमाया तो मुरीद जरे तू थाबड़ पवा तो के टेकमा अब्दुल कादिर जीलानी नींदो तवज्जो रहे सुभान अल्लाह तवा सा के के वरी ये भी चोंदा है ना देर दस्तगीर सुने जला दस्तगीर अल्लाहु अकबर ही वो पीरन जो पीर दस्तगीर महबूब सुभानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी या जिन जला तवा सा के दुनिया वाला बुधाईंदा है त पांजे पीर के गौस आदम सदे सजे तो सुबहान बिल्लाह अल्लाह तबारक व तआला जेके लक़ब दे केर कोया भी गलायो पीराने पीर दस्तगीर सा जदे भी अल्लाह तबारक व तआला मुखातिब थियो तो गौस आजम जे लफ्ज सा केड़े लफ्ज सा ऐ मदीने वाले साईं भी जदे भी तो गौस आजम जे लफ्ज लक़ब मुझे रब ॾिनो आहे छा सरदार अली शाह मिसाल ॾींदो आहे त तव्हां असां दिलो वठंदा हूंदा खड़काए वठंदा जी आम मिसाल अरे पीरनि जे पीर दस्तगीर जो गौस आदम लक़ब जेको घरों कावड़ जो जंहिंजे घर में पिंडी ते नालो न आहे वो पंहिंजे पीर खे गौस आदम यार ॻाल्हि त ॿुध गौस आजम आम पीर के लक़ब ॾेई करे दुनिया में वरी चवे तो दस्तगीर अबर असां जो पीर जो गौस आजम वरी जे ॻाल्हि त चइजे असां जे पीर त टेक ॾिनी दस तो बनउज़ बिल्लाह अरे ही उहो गौस आजम आ जेको रसूलुल्लाह जे दीन के ज़िंदा करण वाला जंहिंजो नालो आहे मोहिउद्दीन रसूल जे दीन के ज़िंदा करण वालो उन्हें जला तू ये तो चवे पर पो सरदार अली शाह के मजबूरन तौर चवणो पवंदो यार ॻाल्हि ॿुध हे पंहिंजे पीर खे गौस आज़म तो सदे असां जो गौस आज़म त उहो वा जेको कायनात में सिर्फ निस्बत थी पवे जेके तव्हां असां चवंदा हूं यारहीं शरीफ छा चवंदा कोया भी ॻाल्हायो छा चवंदा यारहीं शरीफ तव्हां असां जेके महफ़िल में वेठा छा किया जी कोया भी ॻाल्हायो यारहीं शरीफ जी इन यारहीं शरीफ जी महफ़िल में वेठा हूं इन यारीअ जो नालो पीरन जे पीर दस्तगीर जे यारीअ जो नालो बकर ते रख हाय हाय हथ मथे करे चो भेज दस्तगीर केते ॻाल्हायो कोया भी ॻाल्हायो कीमिया करामत वारो लिखे तो देवबंदिया मोहम्मद ओस्मान रंगा तो लिखे तो कश्मीर जो वाक़ियो वारन नज़ाल पांजे बकरन मां किड़ो बकर या बकरी पीरन जे पीर दस्तगीर मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जे यारी जी करे छड़ी दी कश्मीर जो वाक़ियो बयान कंदे कश्मीर जो राजा जे शी पांजे शौक सां पालियो हो रोज बम्मण गोश्त दिनो वेंदो की मैं करामत वारो लिखे तो एक जाड़े नौकर मार्केट में देर सा वया एक मन गोश्त मिलियो मोटिया अचन पिया उन रनज़ाल जबो यारी जो बकर कयो उन बकर के खणी करे चयो हाने सिपिया को नथा कयोस हाने ई शीं जे आडो उछलायोस था दिसो तमाशो शीं किया तो शिकार करे दिसो तो सही ना बस इया वठंदे बकर के शीं जे आडो उछलायो जीअं जो शीं जे आडो बकर के जो का उछलायो अल्लाह अकबर मुझे महुजा परवानो कीमिया करमत वारो लिखे तो त जडही बकर जी शीं जे मथा निगाह पई त बकर अगते वधियो ऐ शीं जी निगाह बकर जे मथा पई शीं गर्दन झुकाई बकर टक्कर हण शुरू कया जेके खणी आया दाऊ करण लगा बकर शीं के तो मारे बकर
शींह खे थो मारे वरी ॿिए ॿुधो उन वरी परे खे ॿुधायो उन ॿुधो उन परे खे ॿुधायो जीअं जो राजा जे महल में मौजूद हो उन महल ताईं ख़बर पवंदी वई त बकर शींह खे थो मारे उन राजा जे महल मां ॿाहिरि बि ॻाल्हि हली वई ॿाहिरियां माण्हू बि अचण शुरू थी विया अंदर महल मां बि राजा लही आयो सभु गॾु थींदा विया हुजूम थींदो वियो तवजो रहे मुंहिंजे महबूब जा परवानो बकर शींह खे थो मारे बकर असांजो गौसे आज़म त उहो गौसे आज़म आहे यारीअ जी निस्बत थी वञे जी यारीअ जी निस्बत बकर सां त यारीअ वारे बकर खे शींह बि अख खणी न निहारे सघे हाणे ॿियो कुझु न हे पंहिंजे पीर खे गौसे आज़म सॾे थो इन गौसे आज़म सॾण वारे खे चो पंहिंजे पीर खे वठी करे कमरे में बि वार कुत्ते खे बि वार छा शायदि न सम्झाए सघियो इन जेको पंहिंजे पीर खे गौसे आज़म सॾे थो चएसि त पंहिंजे पीर खे बि वार अधु कलाक खां पोइ महिरबानी करे कढेसि त सही जी कुतो अदब में हूंदो जी ॻाल्हायो पाण सियाणा हो जी पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे हेॾे त शींह छा लिखण वारो देवबंदी आहे किताब जो नालो है कीमिया करामत मोट मौजूद है मोहम्मद ओस्मान नौरंगज़ादो सरदार अली शाह अर्ज करे जे शींह खे ताकत नाहे यार हीअं जे बकरी दे निहारे सके हथ मथे करे जो भे असांजे गौसे आज़म जो इहो कमाल आहे तू बि त ॾेखार न ऐं चवे थो त मुंहिंजे पीर टेक ॾिनसि अरे ही वो पीरन जो पीर दस्तगीर महबूब सुवानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी पाण फरमायनि था मां जामिया मस्जिद जे तरफ़ निमाज़ जे लाइ वञा पियो जीअं जो रस्ते में हिकिड़ो ज़ईफ़ हॾा ऐं खल ॾिठुमि ज़ईफ़ कमज़ोर लाचार मूंखे अर्ज़ कई ए अब्दुल कादिर जिलानी मूंखे सहारो ॾे मां जीअं जो उन जे हथ में हथ ॾिनुमि जो हथ जण वो थुलो मतारो थी बीही रहियो ऐं मूंखे चयई ए अब्दुल कादिर मूंखे सुञाणे थो मां केरु आहियां पाण फरमायो ॿुधा तूं केरु उन अर्ज़ कयो त सोना मां तुंहिंजे नाने रसूलुल्लाह जो दीन आहियां कमज़ोर थी चुको हूं लाचार थी चुको हूं हाणे तुंहिंजी शफ़क़त जे करे हथ हथ में मिलाइण जे करे तुंहिंजी टेक जे करे मूं ज़िंदह थी पियो आहियां ओ सुणा मुहियद्दीन अब्दुल कादिर सुनो दस्तगीर फरमाए तो उन मूंखे मुहियद्दीन करे सॾु कयो फरमायो मां जामिया मस्जिद में जीअं जो दाख़िल थियो वज़ू खाने में वज़ू करे जीअं जो अञा वज़ू करे बस टाइम ते हिकिड़ो माण्हू हिकिड़ो शख़्स आयो मूंखे चए ए मुहियद्दीन सुणा मां तुंहिंजे लाइ तोहफ़ो खणी आयो आहियां जुती पायो त मूंखे शरफ मिले मूंखे उन ॿियो शख़्स उन मूंखे मुहियद्दीन सॾियो पाण फरमायो त मूं मस्जिद में आयुमि नफ़िल पढ़ी करे अञा बस कयमि चंद माण्हू आया उन्हनि मूंखे चयो त ए सुणा मुहियद्दीन अब्दुल कादिर तव्हांजो कुझु टाइम खपे तव्हां सां कचहरी करणी आहे पीरनि जे पीर दस्तगीर फरमायो टियों दफ़ो उन्हनि मुहियद्दीन चयो पोइ मुंहिंजो नालो इहो मशहूर थी वियो यार जेको रसूलुल्लाह जे दीन खे ज़िंदा करे जी तुंहिंजो पीर त कलो को आहे मुंहिंजो पीरनि जो पीर दस्तगीर हिन काइनात खां अॻे जो आहे हिन काइनात खां बुलंद आवाज़ सां काइनात खां
हाणे तोखे मथां चवनि त साईं सरदार अली शाह आयो साईं दस्तगीर काइनात हुआ इहो कीअं हथ मथे खणी करे फेर दस्तगीर नारो ॿुधा त पोइ अर्ज़ु कयां ईअं न थकियल नारो न दिलि वारो नारो ॿुधाए दुनिया वारा चवंदा 5 सदी जो काई सदी जो पोयां बि ॻाल्हायो काई सदी जो न दस्तगीर 5 सदी जो न आहे मुंहिंजो पीरनि जो पीर दस्तगीर काइनात ठही ई न आहे मुंहिंजो पीरनि जो पीर दस्तगीर अॻे जो तवज्जो आहे मुझे पीरन जे पीर दस्तगीर मोइनुद्दीन अब्दुल कादिर जिलानी फरमायो अल्लाह तबारक व तआला जरे पंहिंजे नबी जो नूर पंहिंजे नूर मां पैदा फरमायो उन नूर सां गॾु मूं अब्दुल कादिर जिलानी जो रूह मुबारक पैदा फरमायो तवज्जो फतवा जणी ते सुल्तान बाबू रहमतुल्लाह अलैह ते ॾिजो सुल्तान बाबू रहमतुल्लाह अलैह जो रिसालो आहे रिसाला रूही रिसाला बुलंद असां नालो यादि करे छॾ किताब रिसालो मूं वटि मौजूद आहे सुल्तान बाबू रहमतुल्लाह अलैह रिसाला रूही में लिखे त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबी जे नूर सां 7 अरवाह पैदा कया सत उन्हनि में पीरनि जे पीर दस्तगीर जो बि आहे सुणे अब्दुल कादिर जिलानी फरमायो जिथे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबी जे नूर खे रखियो ते अब्दुल कादिर जिलानी खे नूर जी गुलामी में रखियो आलम अरवा में 3 अंबिया रसूलन जी सिफ़ औलिया अल्लाह कुतुब गौस वली 3 सिफ़ आम पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी औलिया अल्लाह में मकाम बुलंद मर्तबो बुलंद शान मर्तबे जे करे पीरन जे पीर दस्तगीर जो रूह मुबारक आलम अरवा में रूह मुबारक करार न तो वठे पेरी सिर्फ अंबिया रसूलन जी सिर्फ में अची वया फरिश्तन अर्ज़ कयो ए सुना अब्दुल कादिर पेरी सिर्फ अंबिया रसूलन जी औलिया अल्लाह जी पोई सिर्फ अवां जो औलिया अल्लाह में मकाम बुलंद पाण वापस मोटी आया उन का बाद में रूह मुबारक तभी करार कोन पियो वठे पेरी सिर्फ में अची वया रब पाक फरमायो ए मुंहिंजा महबूब जी मुंहिंजा रब हाणे पंहिंजे बच्चे अब्दुल कादिर जिलानी के तू मन कर त पोई सिर्फ में अचे तू जो अंबिया में रसूलन में मकाम बुलंदा ये अब्दुल कादिर जिलानी जो मकाम औलिया अल्लाह में बुलंदा करीम रहमतल लिल आलमीन फरमायो ओ मुंहिंजा बच्चा अब्दुल कादिर रब पाक औलिया अल्लाह में तुझो मकाम बुलंद कयो हाने पोई सिर्फ में अच मां करीम मां का तो सा वायदो तो कया क्या मजे ॾाड़े तू मूंसा गॾु हुज जा मां पंहिंजे उम्मत खे सॾ कंदुमि तूं पंहिंजे मुरीद कादिरन खे सॾ कजा ये नथ मथे खणी करे भेज दस्तगीर जो नारो ई उहो पीर मिलियो वा पीर जो शान त निरालो वा पीर जो मर्तबो त निरालो वा सरदार अली शाह अर्ज़ करे मुझे पीरन जे पीर दस्तगीर जे मुरीद जो रब पाक मकाम बुलंद करे छॾियो मुरीद जो मकाम औलिया अल्लाह का पुछ त न अरे तू पंहिंजे पीर खे दस्तगीर सां दस्तगीर जे मुरीद जी भेट में दान औलिया अल्लाह जी इंतहा औलिया अल्लाह जी बुलंद वसला इंतहा इबादत रियाजत कंदे कंदे अल्लाह जी दरबार में मकबूलियत आला मकाम इंतहा ते पहुंचे औलिया अल्लाह
इबादत कंदे कंदे अल्लाह जी दरबार में इंतहा ते पहुंचे। अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद कादरी औलिया अल्लाह जी इंतहा अब्दुल कादिर जीलानी जे मुरीद जी इब्तदा। अच्छा शुरुआत बुलंद होता जी शुरुआत इया सिर्फ इरादो करे मुर्शिद पीरन जे पीर दसे जो कुम में पंज वक्त बाद जमात नमाज पढ़े कसरत सां दुरूद चार तस्बीह जिक्र बस कादरी जो वजीफो इहो आहे। पंज वक्त बाद जमात नमाज कसरत सां दुरूद सलाम चार तस्बीह जिक्र। हाणे कादरी के बे दरवाजे खड़कण जी जरूरत न आहे। आजा हथ मथे खणी चो भे इश्क बारी राड़ करे चो भेज चिश्तिया सोरवर्दिया जो मुरीद थी सके तो तालबू थी सके तो सोरवर्दी चिश्तिया सोरवर्दी जो तालबू थी सके तो मुरीद थी सके तो नक्शबंदी जो मुरीद थी सके तो तालबू थी सके तो कादरी वाहिद उहो वा जको कादरी सिर्फ सदाए वो कंजो न तालबू थी सके तो न मुरीद थी सके। सरदार अली शाह अल्लाह ऐलान चैलेंज जी चाहे तो जेको कादरी दस्तगीर जे मुरीद खे तालबू करे या मुरीद करे अल्लाह ले ऐलानिया सरदार अली शाह चैलेंज तो करे वो वली न तो थी सके। वली न तो थी सके छो जे दर तो फैज मिले जे दर तो वो जंहिंजे आॾो गर्दन झुकाए जंहिंजे कदम आॾो बुलंदव असां अल्लाह जो वली गर्दन बुलंदव असां गर्दन झुकाए। दस्तगीर फरमायो ओ मुंहिंजा मुरीद कदमी हाज़िही अला रक़बत कुल्ल वली मुंहिंजो ई कदम अल्लाह जे सभनी वलियन जे मथा ओ मुंहिंजा मुरीद ओ कादरी तुझे मथा मुंहिंजो हथ इया जीअं ज़मीन ते आसमान हथों कदम मारे बेटा कंदे जा। वो सरदार अली शाह ने हिकिड़ो शख्स शान औलिया वारे लिखियो आहे अब्दुल रहमान नाले हिकिड़ो शख्स जो तकरीर दौरान पांजे शान मर्तबो बयान कंदे मुरीदन के बुधायो ए मुरीदो तहां मुंहिंजी दामन में आया हो तहां के मुंहिंजे करे विलायत मिली है मर्तबो मिलियो है अल्लाह जे हुजूर में तहां जी हाज़िरी है। मां अब्दुल रहमान तहां के बुधाया रब पाक मुखे उहो मर्तबो ॾिनो आहे मां अल्लाह जे रहमत जे दरबार जे दरवाजे ते 40 साल गुज़रिया आहिनि। हर वलीअ खे सुञाणींदो आहे कुतुब खे सुञाणींदो आहे गौस खे सुञाणींदो आहे। पहिरियों मुंहिंजी हाज़िरी भरींदा आहिनि पोइ अल्लाह जे हुज़ूर में वेंदा आहिनि वापसि मोटंदा आहिनि मुंहिंजे हुज़ूर में अची हाज़िरी भरे करे पोइ वापसि वेंदा आहिनि। 40 साल अल्लाह जे दरवाजे ते रहमत जे दरवाजे ते दरबार जे ॿाहिरियां थिया आहिनि। मां वली कुतुब गौसन खे सभिनी खे सुञाणींदो आहियां। हाणे मुरीदो मां तव्हां खे ॿुधायां तव्हां खे मिसाल ॾेई थो सम्झायां त हिन औलिया अल्लाह में कुतुबन में गौसन में वलियन में मुंहिंजो ईअं मक़ाम आहे जीअं पखन में कंग पखन में कंग इन जे करे मिसाल ॾिनई त कंग जी ॻिची मथे हूंदी आहे वॾी हूंदी आहे चवे थो त जीअं मुंहिंजी ॻिची वॾी आहे ईअं मक़ाम मुंहिंजो जेको आहे बुलंद आहे ऐं मां पंहिंजे मुरीदनि जो जीअं कंग सट ॾेई काश परे खां खणंदो आहे मां मुरीद जी ईअं मदद कंदो आहियां सट ॾेई करे मदद कंदो आहे। उन महफ़िल में हिकिड़ो फ़क़ीर वेठो हो जेके गोदरी पातल हुई उथी करे सट ॾेई करे गोदरी खे फाड़े करे ज़मीन ते उछलाए करे चवे थो हे अब्दुल रहमान हलिया मूंसां मुक़ाबिलो कर। कीअं मुक़ाबिलो कंदे मल में कंदे कुश्ती में कंदे विलायत में कंदे हलिया मूंसां मल कुश्ती त विड़ विलायत में मुक़ाबिलो त कर दहिया मैदान ते एॾी तवा त मां मुरीद जो रण सां
मूसा मुकाबलो कर अब्दुर रहमान ॾिसी करे चवे तो तू मुकाबलो कर हा मां तोसां मुकाबलो कंदुसि अब्दुर रहमान शान औलिया वर लिखे तो जॾहिं जो अब्दुर रहमान उन जे मथां निगाह गज़ब वारी कई अब्दुर रहमान चवे तो इहा निगाह जे मां पहाड़नि ते कयां त पहाड़ ज़र्रा ज़र्रा सुरमो बणिजी वञनि हा जॾहिं जो हिन जे मथां निगाह कई हाणे मुरीदनि खे चवे तो ए अब्दुर रहमान जा मुरीदो मां तव्हांखे कसम खणी थो चवां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे गवाह बणाए करे थो चवां जॾहिं जो हिन शख्स जे मथां मां निगाह कई मथे जे वारनि खां वठी पेरनि जे वारनि ताईं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी रहमत सां हर हिकु बार भरपूर ॾिठो फकीर ओ फकीर वे तोसां मुकाबलो नाहे या गोदरी पा गोदरी बुलंद आवाज़ ये पा फकीर चयो ए अब्दुर रहमान जेका असां लाहे उछलींदा हूं खणंदा कोन उन फकीर जे घर वारी जो नालो फातिमा हो शान औलिया वारो लिखे तो ही हथ ढिघो करे घर वारी के चवे तो ओ फातिमा कपड़न जो जोड़ो करे अब्दुर रहमान वठी ता कई जिए जो उन माई साहबा सद करे पांजे घर वारे के कपड़न जो जोड़ो दिनो अब्दुर रहमान दा करे चवे तो बुधा त सही तू जो यो मकाम तुझी घर वारी जो एड़ो मकाम बुधा त सही तू बुधा त सही मुरीद केंजो सुभान अल्लाह उन फकीर चयो मां मुरीद पीरन जे पीर दस्तगीर सुने अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद आहे ईअं हथ मथे खणी करे अच्छा दस्तगीर जो मुरीद आहे मूंखे त अल्लाह जे रहमत जे दरवाज़े ते 40 साल गुज़रिया आहिनि अब्दुल कादिर जीलानी खे न ईंदे ॾिठो आहे न वेंदे ॾिठो आहे ज़मीन ते नालो त ॿुधो आहे शान ॾिठो आहे ए मुरीदो ए अब्दुर रहमान जा मुरीदो फलाणा 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 तो वञो अब्दुल कादिर जीलानी खे वञी सवाल करे चो चोस अब्दुल रहमान चवे तो हेॾो दुनिया में नालो त आहे अल्लाह जी रहमत जी दरबार में कॾहिं बि तोखे ईंदे न ॾिठो आहे छो त दरवाज़े ते मुंहिंजी ड्यूटी आहे हेॾो पीरनि जे पीर दस्तगीर पंहिंजे मुरीदनि खे चयो ए कादरियो वञो अब्दुल रहमान जा मुरीद चवंदा आहिनि कि वापसि वठी करे वञी अब्दुल रहमान खे हे सवाल जा वञी जवाब ॾेइजो कादरी मोटिया ॾिठो त बराबरि अब्दुल रहमान जा मुरीद चवंदा वठी